मुंहिंजा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुंहिंजे चमकदड़ चेहरे जो कसम न चई सुभान अल्लाह। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जुल्फन मुबारकन जे लाए अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जल्ल जलालहु अमन वालहु इरशाद फरमायो वल्लैलि इज़ा यग़शा। ओ कंडिया जो मुसलमान उन नबी जे हुस्न जो आलम चाहंदो जंहिंजे सीने जी वज़ाहत के अल्लाह रब्बुल आलमीन किताब मुबीन जे अंदर बयान फरमायो अलम नशरह लक सदरक। ओ मुजादा उन हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुस्न जो अंदाज हुस्न जो मकाम चाहंदो जंहिंजे सिफत के जंहिंजे सरदारी के जंहिंजे सरताजी के जंहिंजे हिक हिक अदा के अल्लाह रब्बुल आलमीन जल्ल जलालहु अमन वालहु खुद कुरान जे अंदर बयान तो फरमाए। हथ खड़ी करे सुभान अल्लाह चओ। यूं तो सारे नबी मोहतरम है मगर सरवारे अंबिया तेरी क्या बात है। रहमत दो जिहां की तेरी जात है ऐ हबीबे किबरिया तेरी क्या बात है। सुभान अल्लाह। हजरत सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु रिवायत तो फरमाए ता करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथन दंदन मुबारकन जे विच में सही नंढड़ो हिकिड़ो